खुश थी खिल तुझा बेड़ा पार थींदा, तू खुश थी खिल तुझा बेड़ा पार थींदा, तुझी जीता मुखालिफ हार ॾिसंदा, तुझी जीता। खबर आहे इलेक्शन वर्क मुहिम जे हवाले सां तंगवानी PS 6 PP जे नामज़द उम्मीदवार सरदार मीर महबूब अली खान बिजराणी पंहिंजे तक में अवामी वर्क मुहिम तेज़ करे छॾी। तंगवानी PS 6 PP जे नामज़द उम्मीदवार सरदार मीर महबूब अली खान बिजराणी राजा मीर होसपश खान बिजराणी होसपरो जो ॻोठ मोहम्मद आरफ खान बिजराणी काफ़िले जी सूरत में पहुची इलेक्शन वर्क मुहिम हलाई। ॻोठाणनि PP अॻवाणनि जे काफ़िले मथां गुलनि जी वर्खा करे वालिहानो इस्तक़बाल कयो। ॻोठ मोहम्मद आरफ खान बिजराणी ऐं बरपासे जे ॻोठाणनि पारां PP अॻवाणनि सरदार मीर महबूब अली खान बिजराणी मीर शबीर अली खान बिजराणी जी ईंदड़ इलेक्शन में भरपूर वोट ऐं सपोर्ट जो ऐलान पूर्ण कयो वियो। हर वक्त आगाहण लाइ ॾिसंदा रहो GTN वेब न्यूज़। असां जो आहे तो साचा हुसाई तो लय जिंद जान विछाणा वार थींदा, तो लय जिंद जान विछाणा वार थींदा, तू खुश थी खिल तुझा बेड़ा पार थींदा, तू खुश थी खिल तुझा बेड़ा पार थींदा, तुझी जीता मुखालिफ हार ॾिसंदा, तुझी जीता मुखालिफ हार ॾिसंदा। तोखे चाहे ज़िलो कश्मीर सारो, शिकारपुर जो भी आही तू सहारो, शिकारपुर जो भी आहे तू सहारो, तो ता कुर्बान हिक न हज़ार थींदा, तो ता कुर्बान हिक न हज़ार थींदा, तू खुश थी खिल तुझा बेड़ा पार थींदा, तू खुश थी खिल तुझा बेड़ा पार थींदा, तुझी जीता मुखालिफ हार ॾिसंदा।